बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तन खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु आउं तव्हांखे हिकु कहाणी ॿुधायां थो। उम्मीद है तो कहानी तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। दोस्तों, उन कहानी के शुरू करण खां अॻु में तव्हां मुंहिंजे फेसबुक पेज के फॉलो कयो ऐं यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन के ज़रूर दबाइजो। इंशाअल्लाह जेकॾहिं तव्हांजी सपोर्ट रही तो ॿियूं भी अहिड़ियूं बहितरीन वीडियोस सेंड कंदा रहंदासीं। दोस्तों, हाणे हलूं था पाण पंहिंजी कहाणी जी तरफ़। अॼु जी पंहिंजी कहानी जो उनवान आहे एहसास। हिकु ॾींहुं रिहान जी वालिदा उनखे स्कूल वञणु न ॾिनो। चयईं, हल त तोखे ॾेखारे थी अचां त कीअं न तुंहिंजो पीउ पेट ते पथर ॿधी तो लाइ कमाए रहियो आहे ऐं तूं अहीं सॼो ॾींहुं वेठो फराज़ सां मस्तियूं करी शरारतूं करी। उन वक़्तु उनजी वालिदा जी कावल जो पारो चढ़ियल हो। हूअ कंहिं ॾिनल तितर जीअं वालिदा सां हलंदो रहियो। सॼी वाट वालिदा उनखे विढ़ंदी आई, न ॼाण छा छा चवंदी आई। दिलि में सोचाईं त बाबा बनीअ ते मज़े सां वेठो हूंदो। जॾहिं वॾी निम वटि पहुता तॾहिं बाबा खे ज़िंदगी में पहिरियों भेरो महिनत कंदे ॾिठईं। हू ढगा हलाए रहियो हो। ठगनि में हर हलाईंदे हुनजी बुरी हालत थी रही हुई। हिकदमि उनजो वालिद ठगनि खे छॾे पाणी ॿधणु वियो। डोड़ी पाणी ॿधाईं। पाणी ॿधण खां पोइ जल्दी में मशीन बंदि कयईं। मशीन बंदि करण खां पोइ वरी अची हर हलाइण लॻो। उनजो वालिद ज़मीन जो सीनू चीरे रहियो हो। उन लाइ त उनजो औलाद सुखियो सताबो रहे। उहो सभु कुझु ॾिसी उनजो मुअल ज़मीर ज़िंदा थी वियो। हू पाण खे मुजरिम महसूसु करणु लॻो। पंहिंजो पाण खे गुनाहगार सम्झणु लॻो। पंहिंजे पाण ते मलामत करणु लॻो। वरी निम जी ओट मां लियो पाए वालिद खे ॾिठईं त वालिद ठगनि खे ॿुबर सां ॿधी उन लाइ गाह करे रहियो हो। बाह जहिड़ी तेज़ उस में उनजो वालिद गाह करे रहियो हो। पघर उनजे वालिद जी पेशानी तां टिमी रहियो हो। गर्मियुनि जी टांक मंझंदि जो महल जॾहिं पखी बि वणनि में आरामी हुआ, उन उस में उनजो वालिद महिनत करे रहियो हो। तॾहिं हिकु ख़्यालु दिलि में पैदा थियो त असांजा माइट केॾा न महिरबान हूंदा आहिनि, केॾा न मेण हूंदा आहिनि ऐं असीं केॾा न पहण हूंदा आहियूं। कंहिं केॾो सच चयो आहे त दुनिया में केर बि ईअं न चाहींदो त केरु उन खां अॻिते वधे, सवाइ ॿिनि हस्तियुनि जे, हिकु पीउ ॿियो उस्ताद। उनजी वालिदा उहो मंज़िल घणो ॾिसी न सघी ऐं मोटणु लॻी। हूअ बि उनजी वालिदा जे पोयां मोटणु लॻो। तॾहिं उनजी वालिदा चयो त हीउ सभु कुझु तुंहिंजो वालिद इन करे करे रहियो आहे जो तूं पढ़ी वॾो माण्हू थी, हिकु सुठो इंसान थी। तुंहिंजो पीउ ॾोंगल जहिड़नि ॾींहंनि में उन लाइ महिनत करे रहियो आहे जो तूं इहे अणांगा ॾींहं न ॾिसी, पर तूं सुख जो साह खणी। तॾहिं वालिदा जी पेरनि ते किरी पियसि। चयमि, अम्मा, आउं वाइदो थो करियां त अॼु खां पोइ सख़्तु महिनत कंदसि, कॾहिं बि तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदसि। शाम जो जॾहिं उनजो वालिद मोटी आयो त वालिद जी हालत ॾिसी उनजो एहसास जो दरवाज़ो खुली वियो। लुड़क अखियुनि जो बंदि भञी ज़मीन जे हंज में किरणु लॻा। तॾहिं वालिद उनखे भाकुर में भरे चयो त पुट रिहान, परेशान न थी, आउं तोखे साइकिल ज़रूरु वठी ॾींदुसि। हुन चयो, बाबा, मूंखे साइकिल न खपे, मूंखे कुझु बि न खपे, मूंखे बसि अव्हां जी दुआ खपे। बाबा, अॼु आउं वाइदो थो कयां त अॼु खां पोइ महिनत करे पढ़ंदुसि, सभु शरारतूं छॾे ॾींदुसि। बाबा पेशानी ते चुमी ॾींदे चयो, रब साईं तोखे ख़ुशि रखे पुट। हुन चयो, बाबा, कल मूं वॾेरे जे पुट खे नई साइकिल ॾिठी हुई, इन करे राति तव्हांखे चयमि ऐं अॼु अम्मा खे चयमि त अम्मा, आउं स्कूल कोन वेंदुसि।
जेसिताईं बाबा साइकिल न आणींदो। पर बाबा हाणे मूंखे साइकिल न खपे, तव्हांजी दुआ खपे। ॿिए ॾींहं ते स्कूल जी मोकल हुई त मुंहिंजो दोस्त फराज़ बि आयो ऐं चईं हल त अॼु ॿनीअ मां माखियूं लाहे अचूं। मूं चयो न, अॼु आउं न हलंदुसि। अड़े यार, छा पियो चवीं? तो त चयो हो त आचर जे ॾींहुं माखी लाहिण हलंदासीं। माखी लाहे पोइ वाह ते विहिंजदासीं। हाउ फराज़, मूं चयो हो, पर हाणे आउं उहे सभु शरारतूं न कंदुसि। फराज़ मुंहिंजी अहिड़ी गुफ़्तगू ते हैरान ऐं परेशान थी वियो। पर हाणे आउं उहे सभु शरारतूं न कंदुसि, तूं छा पियो चवीं? तॾहिं फराज़ खे चयुमि, यार नंढपण जो जिगरी यार आहीं, तोखां कॾहिं बि का शइ न घुरी अथुमि। अॼु जे करे कुझु घुरां त इनकार न कंदे। फराज़ चयो, यार कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करीं, का शइ त छा, पर जान बि घुरी ॾिस। जेकॾहिं न ॾिनमि त फराज़ नालो लाहे छॾिजां। चयमि, यार शरारतूं छॾे ॾे ऐं पढ़ाई ते ध्यानु ॾे, बसि एतिरी ॻाल्हि आहे। ऐं रिहान, तोसां वाइदो थो करियां त जीअं तूं चवंदे तीअं थींदो। उन ॾींहं खां पोइ उन्हनि पप्पू पकोड़े वारे जा पकोड़ा चोराइण छॾे ॾिना। दीनू धराड़ सुम्हंदो हो त चोरी ॿकरियूं ॾोही वेंदा हुआ, उहो धंधो छॾे ॾिनो। बख़्शल जी होटल तां चोरी चांहि पीअण बि छॾे ॾिनी। ख़मीस जी शाम जो वॾेरो मुमताज़ मस्जिद में ॿारनि लाइ मिठो भत ऐं मिठाई मोकिलींदो हो। हू सिर्फ़ु उन ॾींहुं क़ुरान शरीफ़ पढ़णु वेंदा हुआ, पर हाणे रोज़ वञण लॻा। रहीम हारी जो पाणी ज़ाया करणु छॾे ॾिनो। वालिदैन सां थोरी थोरी ॻाल्हि ते रुसण बि छॾियो ऐं माइटनि ते फरमाइशूं करणु, अंगल खेटा करणु, जीजल जी हंज में मथो रखी सुम्हण जी आदत घटि कई। बरसाति में पुसी वियल पटनि ते खीर वठी खेॾणु, हिक ॿिए ते चुगलियूं हणणु, स्लेटूं खणणु ऐं बिलोर चुराइण बि छॾे ॾिना। उन्हनि जी उन तब्दीली ते पहिरीं सभु हैरान, पोइ परेशान थिया। काफ़ी ॾींहं गुज़री विया। हाणे हू पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणु लॻा। हाणे उस्ताद ऐं शागिर्द उन ते एतमाद करणु लॻा, उन्हनि जी इज़त करणु लॻा। उन में उन्हनि खे सुकून नज़र आयो। हिकु ॾींहुं दर ते सॾ ते ॿाहिरि रिहान ॾिठो त बख़्शल होटल वारो बीठो आहे। सोचई शायदि शिकायत करणु आयो आहे, पर तंहिं हूंदे बि हिमत करे पुछईं त चाचा बख़्शल ख़ैरु आहे? चईं, हा पुटु ख़ैरु आहे। घणनि ॾींहं खां तुंहिंजी कमी पई महसूसु थिए। अॻे त तूं ऐं फराज़ चांहि पी वेंदा हुआ, पर हाणे छो नथा अचो? उन चयो, चाचा उहे कम छॾे ॾिना आहिनि। तॾहिं चवणु लॻो, बसि हिकु दफ़ो हली चांहि पीओ, पैसा न वठंदसि। थोरी देरि खां पोइ वॾेरो मुमताज़ मिठो भत ऐं मिठाई खणी आयो। पुटु रिहान, अॻ में त सिर्फ़ु ख़मीस ते ईंदा हुआ, हाणे रोज़ था अचो, इन करे ख़ुशी में मिठाई खणी आयो आहियां। शाम जो चाचो पकोड़नि वारो आयो। पकोड़ा खणी रिहान खे ऐं फराज़ खे पकोड़ा ॾींदे चई त पुटु, जंहिं ॾींहं खां तव्हीं न आया, उन ॾींहं खां तव्हांजा पकोड़ा गॾु करे रखिया अथमि। पुटु हीअ वठो, तव्हां नथा अचो त दुकान में को मज़ो ई न आहे। एतिरो चई चाचो पकोड़नि वारो हलियो वियो। रिहान ऐं फराज़ किताब खणी आगर में आया, तॾो विछाए वेठा। तॾहिं फराज़ खे रिहान चयो त पाण सम्झंदा हुआसीं त पंहिंजे शरारतनि ऐं चोरियुनि खां माण्हू अणवाक़िफ़ आहिनि, हालांकि हक़ीक़त में पाण ई अणवाक़िफ़ हुआसीं। एतिरो चई उहे पंहिंजे किताबनि खे पढ़णु लॻी विया। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो सुठी लॻी, हिन खे लाइक ऐं शेयर कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। जज़ाकल्ला।